नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾींदा हलूं त इसराइल पारां ईरान मथां हमलो कयो वियो आहे। हमले सबबि तेहरान धमाकनि सां गूंजी उथियो। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर हमलनि जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ईरान मां ख़तरो हो, उन करे अॻुवाट हमला शुरू करे छॾिया आहिनि। परडे॒ही मीडिया रिपोर्ट मूजिबि तेहरान में 3 खां 4 धमाका कया विया आहिनि। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। इसराइल पारां ईरान मथां हमलो कयो वियो आहे। हमले सबबि तेहरान धमाकनि सां गूंजी उथियो आहे। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर हमलनि जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ईरान मां ख़तरो हो, उन करे अॻुवाट हमला शुरू करे छॾिया आहिनि। परडे॒ही मीडिया रिपोर्ट मूजिबि तेहरान में 5 धमाका कया विया आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। इसराइल पारां ईरान मथां हमलो कयो वियो आहे। हमले सबबि तेहरान धमाकनि सां गूंजी उथियो आहे। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर हमलनि जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ईरान मां ख़तरो हो, उन करे अॻुवाट हमला शुरू करे छॾिया आहिनि। परडे॒ही मीडिया रिपोर्ट मूजिबि तेहरान में 5 धमाका कया विया आहिनि।